मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई लालण सेठ धनव जी नौकरी कंदो न कुछ खीसे में हूंदो हाणे त घर वेठो आ तो रुपयो भी खीसे में कोने घर कीअं हलंदो खुटको न कर मवाली तुझे कमकार जे लाइ मां लॻो पिया तोखे रोज़गार ॻोल्हे ॾींदुसि जेसि ताईं तोखे को कमकार मिले तेसि ताईं वेही घर में खा मां जो वेठो आहियां उहो त ठीकु आहे पर चाचे रीवस जी जांच त कयो सुबुह खां वठी घुमा के खॾे ॿॾे में त कोन किरियो अदी लाली चाचो रीवस आहे न असां खां पुख्तो आहे ईअं हर भरू काॾे कोन वेंदो हाँ बाक़ी फॾे में फासी पियो त उहा अलॻि ॻाल्हि आहे ठीकु आहे मां वञा थो ॾिसां थो चाचो रीवस में किथे बि तो गेरू मटाए नंढा 5 मिंट तरस तो में कम आहे केरु अचण वारो आहे ए लालू 5 मिंट करे करे कलाक त थी वियो आहे ॿुधाई छो नथो त केरु अचण वारो आहे ओए 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 सुतली साहब हिन खे छा लाइ वठी आयो आहीं अञा का कसर रहियल अथई छा जेका पूरी कोन थी अथई जज़्बाती न थी तॾहिं त तोसां पाड़े वारा कोन था ठहनि का ॻाल्हि हूंदी न तॾहिं त हाकिमज़ादी आई आहे मां अॾे मवाली सां गॾु तव्हां सभिनि खां माफ़ी वठण आई आहियां मां मवाली ते हर भरू इल्ज़ाम हयो मवाली त मुंहिंजो भाउ आहे ऐं मां हिन सां इन शर्त ते हिते गॾिजी आयो आहियां जेकॾहिं तव्हां माफ़ कयोसि त घर वठींदोसांसि न त माटे न छॾींदोसांसि अदा मवाली तूं मूंखे माफ़ कर मां विलायती चवण ते लॻी तोसां बेवाजिबी कई मवाली चवंदा आहिनि न त पलांद वठण वारे खां माफ़ करण वारो वधीक बहादुर हूंदो आहे ऐं अदी हाकिमज़ादी सभिनि जे साम्हूं तोखां माफ़ी वरिती आहे पावली तूं छा थी चवीं मूं त माफ़ कयोमांसि ठीकु आहे जे तो माफ़ कयसि त मूं बि माफ़ कयोमांसि हूअं बि माफ़ करणु सुठी ॻाल्हि आहे हर भरू माण्हू दिलि में बुग़्ज़ रखे वेहे इहा सुठी ॻाल्हि न आहे न बुग़्ज़ रखण सां उन माण्हू जो नुक़सानु नाहे थींदो वरी बि पंहिंजी मशीनरी ख़राबु थींदी आहे जेरो बुकी पितो सभु चवंदा सड़ी वेंदो आहे इन करे सभिनी लाइ नियत साफ़ रखो नियत साफ़ मंज़िल आसान लालू इहो थी अदो मवाली तव्हां चवंदा न चरियो आहे किथे आहे चरियो चरिया अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि ओ सियाणी अॼुकल्ह जे दौर में अहिड़ियूं ॻाल्हियूं करण वारा चरिया ई सम्झा वेंदा अथई ख़बरदार होशियार बेक़रार इंतज़ार लगातार बार बार केरु चुरण पड़ण उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागड़ी कोशिश न करे लखनि करोड़नि जा ठाह था करायूं न चांहि वाना बीड़ी आहे न सिगरेट आहे ओ सुतली साहब सुबुह खां वठी सामान वठी रखियो अथमि तूं वेह त मां तुंहिंजी ख़िदमत कयां हा तव्हां वेहो मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे थी अचां हा ठीकु आहे मां वरी ख़बर छा पियो सोचां मां वरी सोचां पियो त मता नशो वधीक थी वियो जो थाबड़ जी मथा वञी लॻो हुजो मांसि सो मूं त डप खां जेल में जेके मुंहिंजा यार उन्हनि खे बि चई छॾियो माना बाबा 3 ॾींहं तव्हांजो महिमान आहे थोरी मुंहिंजी ख़्यालु कजो मवाली तूं वञ मुंहिंजी लाली खणी हथां मराई करा वञ हल अदा मां वञासि थी न तूं हिते वेह हीअ असांखे मथे में सूर ते विझंदो हा सर मां घणो थो ॻाल्हायां तव्हां त सभु गूंगा हो हिकिड़ा 5 डायलॉग मथे थो को राइटर मूंखे लिखी ॾे हे था चवनि तूं चुप कर असां ॻाल्हायूं सॼो ॾींहुं तव्हां ॻाल्हायो मूंखे ख़बर आहे तव्हांजी मां चाह ठाहियां चाह में जुलो विझी थो तव्हांखे ख़बर पवंदव हलो करो मूंखे न त वञी थो हिकु तरीक़ो आहे हाणे मुंहिंजे थींदो आहे थी सम्झ तोखे छा बसा तूं न सां पढ़णी आई अलाह ही रुको फुर्सत हो हाणे नवणी 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 अबो जी बंबू नवणी बाबल निच वणे या न वणे को फर्क कोन थो पए ऐं हूअ बि चवंदा न निच रोकण सां दिमाग़ जी रग फाटी पवंदी आहे मिठल जी बाबल मूं निछ जी ॻाल्हि कई अबू जी बंबू बेवकूफ़नि के सिंह थींदा आहिनि छा टोपिया मुंहिंजो मतिलबु इहो आहे त हाकिमज़ादीअ फ़ैसिले तां हथ खणी सुठो न आहे कयो मां इहा ॻाल्हि कई त इहा ॻाल्हि मूंखे न वणी न वणी न वणी हा इहा ॻाल्हि न वणी वञो फ़ैसिलो त उते ई छुटो पर माई हाकिमज़ादी पंहिंजे मुड़ुस सुतलीअ सां गॾिजी लालूअ जे घर वई ऐं तॾो बि बख़्शिराए आई अथई अदा वॾा हर पोइ मिठल खे दिमाग़ जी ताक़त जा पिया खमीरा खारायो इहे मोचड़ा मुंहिंजो मक़सदु आहे त खमीरा तव्हांखे खाइण खपनि छो शागिर्द नंढा इहे खमीरा असां छो खाऊं बाबा जेको गुज़री सो गुज़री वियो धक हण जी कईसीं धक न लॻो हाणे हथोड़ो मटायो या माण्हू मटायो वलू जुमन सही थो चवे अहिड़ो कुझु ॻोठ लाइ कर जो ये हर ई माण्हू फ़ैसिले लाइ तो त अचनि डीज़ल ते लेडी बंदूक तुंहिंजो टका माण्हू वरी फ़ैसिले लाइ हिन ॾे ईंदा अरे जेकॾहिं हिन ॾे फ़ैसिले लाइ अचनि न त मुंहिंजो मुंहुं कारो कजे बंबू मां तोखे सही थो चवां केरु कोन ईंदई ॿुध
बाक़ी हिकिड़ो बाबल कमु कर मसला वधा किथे चोरीअ जो इल्ज़ाम किथे ढगे चोरीअ जो इल्ज़ाम कंहिंखे फुर जो कंहिंखे जेब कतरे जो बसि ईअं कम खे पट पोइ माण्हू छिता थींदा ॻोठ जा ग़रीब माण्हू काॾे वेंदा वरी बि तोड़े बंदूकुनि जा ठक ठा 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 सभु कंदो वञे वलू के कई वड़े न वड़े विचाग्रह जरूर करे मिठल जी बाबल तहा सोचीदा हो मतलब तो वो डोहारन जी बरी बुधी अची न ॻोठ में छॾी हा हाणे ईअं लॻंदो जीअं चइनि ॾींहंनि खां पोइ व्हाट्सअप खुलंदो आहे त पोइ घंटियूं टिड़ियूं 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 या हणा पई पवंदी आहे ऐं मथे में अची लॻंदियूं ऐं जॾहिं घंटी वॼंदियूं टन 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 पोइ ख़बर थी छा थींदो पोइ हिननि पुलिस वारनि खे सूट लाहे सुथड़ पाइण जो बि टाइम कोन मिलंदो वलू ॾोहारनि खे असांजी पारत कई अथई पारत कई आहे पर तव्हांखे वावेला वॾी करणी पवंदी हा असांजो सभु कुझु लुटिजी वियो चोरी दाणा लॻी वियो तव्हांखे इहा वावेला करणी आहे मां सम्झी वियुसि जे ॿिया ॻोठ वारा ईअं न सम्झनि त इहे फोरू चोर धाड़ेल इहे वलू जा वांगारी आहिनि ईअं सुठो थियो घोबाटा ॾाढो सुठो थियो जो इहो हाकिम ज़ादीअ ऐं मवालीअ वारो किसो ई ख़तमु थी जे न त अदो वलू इन झेड़े जो सहारो वठी सॼे ॻोठ खे पंहिंजो करे वञी हा इहा सॼी शरारत ईदर न जुमन जे हथां इन वलू कराई जीअं मां ॻोठ जो चङो मुड़ुस थी पग ॿधी वेहां पर लालूअ सॼो हिन जे इरादे ते पाणी फेरे छॾियो घोबाटा अदो वलू अथई विछू इहो डंग ज़रूर हणे हा पर काथे इहा ख़बर कंहिंखे बि कोन हुई इहो वलू विछू हाणे पेरनि हेठां लेताड़बुई छो त लालूअ खे सेठ धनुअ कराची घुरायो आहे लालूअ खे धनु धोबीअ कराचीअ घुरायो आहे वरी इहो धनु धोबी हणंदो कहिड़ी गोबी इहे धनु जूं गोबियूं पंहिंजो इन वलूअ जे वकड़नि खां भलियूं हूं सेठियाणी ॻोठ वारनि खे त हाणे ख़बर पई आहे सेठियाणी धनु वियो ऐं इहो वलू वेठो त इहे फुरूं धाड़ा चोरियूं शुरू थी वयूं आहिनि ॿिनि टिनि ॾींहंनि में त सुली सफ़ा ॿारणो ॿरी वियो आहे इहो कमु बि धनु धोबीअ जे हथ जो अथई पंहिंजा हथ जा माण्हू मोकिलेसि इन करे तरो ॿधो हूंदई त जीअं सभु मूंखे पग ॿधराइनि भुलियल आहीं सेठाणी तूं भुलियल आहीं सेठ धनु एतिरो किरियल कोन्हे इहो सॼो कमु तो वारे भाउ वलूअ जो आहे इहो ई तो वारो भाउ वलू ॻोठ वारनि में मसला वधाए पाण खे मोतबर करणु थो चाहे हा आहे अदो वलू बि वांगण मुंहुं इहो आहे फटन उथलाइण जो माहिर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ जे लालू अचे वियो धनुअ धोबीअ जे जाइ ते पोइ अधे वलूअ जूं ॿ बि वयूं छह बि वयूं वठु कोन ॾींदो वलूअ खे असां त इहो ई चाहियूं था सेठाणी त लालू ॻोठ जो चङो मुड़ुस थिए ॾिठई न कीअं मवालीअ खे मसले मां कढियईं ईअं जीअं चाहे मां मख कढबी आहे छिके है सफ़ागा वरी बि मखण मां वार चई हा त कुझु न कुझु सही चई चाहे मां मख हाणे चाहे त हराम थी न अरे ॻाल्हि त ॿुध मखण मां वार कढी मखण मकरू कोन थियो चरियो अलाए त छा मकरू जंहिंजी दिलि चवे सो खाए जंहिंजी दिलि न चए सो न खाए पर हराम त हराम थियो न छा पई चवे मामी कज़ी त जेको सोन मां अम्मा खे रखायो आहे उहो घुराए पाया छो जो मां ॻोठ जे वॾे घराणे जी न आहियां अरे त किताब वारो सबक थी वियो धनुअ पग ॾिनी ऐं वलूअ पग पाती इनखे चइबो अथई मासी कज़ी त पराई फूकुनि ते फूकजी हलण ठहियो हाणे ठहियो वाछू फाड़े पई थी ॻाल्हाई लछण अथई मामा जे मौत ते मातम त ठहियो
रांदो मश्करियूं थी करी हाँ शर्म न तो अचे। मामो वलू छा एतिरो सोलो थी मरंदो, किनो थी मरंदो, किनो थी। हा बाक़ी जनाज़े ते रश वॾी थींदसि। मामी हाणे इहो सोचे ख़ुशि न थी जाए त मामो वलू को वॾी शख्सियत आहे जो रश थींदसि। असल में रश न इन जे करे थींदी त माण्हू पक करण ईंदा त वाकई वियाजी मरी वियो आहे, ड्रामो कयो अथई। मामी आम माण्हू मरंदो आहे न त माण्हू लाश जो मुंहुं ॾिसी चवंदा आहिनि सुभान अल्लाह, पर जॾहिं मामा वलूअ जो लाश ॾिसंदा न त चवंदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। बस कर हाणे घणी ॻाढ़ी है यही ॿियनि जा दुश्मन त परे, पर असां घर में पालियूं वेठा आहियूं। अचे रुगो मिठल तो तुंहिंजे मगज़ थी मां कचो करायां तो मां ॿी का उम्मीद बि कोन्हे। बाक़ी हाणे मां इहा ॻाल्हि सम्झी वियसि त एतिरो वक़्तु मामा वलूअ छड़ाइप जूं छेरूं छो छमकायूं। हाणे ख़बर पई न त अल्लाह साईं खे जोड़ सां जोड़ मिलाइणो। जहिड़ा रूह तेड़ा ख़त्म। तूं पंहिंजे मरहूम मुड़स जी पिटियल ऐं मामा वलू वरी मासूम मज़लूम माण्हुनि जो पिटियल, त माना त पिटियलनि जो पिटियलनि सां वास्तो। अचे रुगो मिठल ये थी चोटी को पकड़े तेरे को बाहर कट रहे हैं पेड़े उगाड़े मुझे भी नालो। हा हा सम्झी वियसि। मामा वलूअ ते रखी छॾजांइ, उहा बि ॻाल्हि साॻी आहे। तू मुड़ा दिए न हथ पे ना मुझे खारिज कर ना है तू मां को हथ वसी कर निभागी छोरी रुको पजी चुचुड़ी उली ऐसा मार पवई का। ठीक है लाली मां वञा। पुट लालू काॾे थो वञी? हा पक्का अमड़ जी भेण खे वठण थो वञी। हा बाबा चङो थो करी। ओ वेचारियूं उते ओ बाणियूं लॻियूं पयूं हूंदियूं। लालूअ खे सेठ धनुआ घुरायो आहे कराची ही ओॾां थो वञे चाचा। हा लालू अबा खेर त आहे न। बाबा मूं सेठ साहब खे ॿुधायो त ॻोठ में अमन अमान जो वॾो मसइलो थी वियो आहे, मोचड़ा मारी लॻी पिया, हिक ॿिए खे ॻोठ वारा पादर पिया था हणनि, इन करे मूंखे सेठ धनु घुरायो आहे कराचीअ। वल्लूअ जी चुर्च ते ॻोठ वारनि सेठ साहब खे ॻोठां ॿाहिरि कढियो, पर पुट हुन जवान खे केॾो ॻोठ जो फिक्र आहे। मां त चवां थो छॾ इन ॻाल्हि खे, हली ॻोठ वारा लोड़नि। चङाई वरी बि सही आहे, ही ॻोठ रुगो धनु ऐं वलूअ जो कोन्हे, हिन मुश्किलनि जे ॻोठ खे ॻोठ बनाइण में सभिनी जो हिस्सो आहे चाचा। ॾिस बाबा लाली मूंसां रही केॾी सियाणी थी वई, रुगो पुरुष पई थी हाणे। न न तूं मूंसां गॾु रही सियाणो थी वियो आहीं। हा मां लाली तूं सही थी चई, लालू तोसां रही पोइ सियाणो थियो आहे। हा सही, मां अॻु में जेको आहे चिकन भितर में मिर्च जी खाईंदोसि, हिन मूंखे सुधारियो आहे। छो यादि कोन्हे पहिरियां ॻाल्हि ॻाल्हि ते चढ़ंदे हे चरन वांगे ऐं गिगूं गड़ंदी हुई, विसरी वियो अथई? ॿुध चरन वांगुरु चिड़ी पवंदुसि, इहा ॻाल्हि तूं सही थी करी, वॾी गिगुनि वारी ॻाल्हि सही न आहे। तूं गिगुनि वारो कमु त पिणे कलू कंदो मरहूम। मरहूम निभागा मुंहिंजे पीउ पंहिंजो ज़िंदा वेठो आहे, हीअं विधो मारीसि। ॿुध असांजे घर में न आहे न पिणे, सभु असां लाइ मरिया था। अबा लालू सेठ धनुअ खे चइजांइ त एॾा का कराचीअ मां मूंखे अहिड़ी मशीन वठी ॾे जेकी मूंखे सॼो ॻोठ घुमाए। अबा तुंहिंजो मक़सदु इहा जो को रोबोट वठी ॾिजो तोखे डेली पुरुष हाणे। हा हा इहो 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 रोबोट इहो। ओ बा जेतिरनि पैसनि जो रोबोट ईंदो न, इन में सेठ धनुअ जी हथ मिल्कियत कल्टी थी वेंदी। मां तुंहिंजी फिटिंग जे लाइ कमु कयां थो, को मसइलो ई कोन्हे। सेठ धनुअ खे चवां थो तुंहिंजी फिटिंग थी वेंदी, रुगो तोखे ॿ बुश लॻंदा बस। अरे काॾे थो वञी, हिन में छा आहे? हाणे हाणे त तलाशी ॾेई शहर वियो हुअसि। मोसा वरी कर मो। हा बा मौत त ॾाढो थी पियो आहे। मोस न वियो हुअसि, हितां ते तलाशी ॾेई वियो हुअसि। अरे कानून सां वरी तेज़ बि थो करे, आस्ते ॻाल्हि। छा आहे छा थियो आहे? सूत्री साहब हींअर तलाशी वठी मूंखे शहर वञणु ॾिनो माण्हू। म्याऊ छोड़े असां तोखे म्याऊ कंदासीं, इहो को बिल्लो आहे छा म्याऊ कंदो? ॿुधर तूं माठ कर, ॻाल्हि ॿुध। सवेल शहर वियो हुई त ही सामान हथ में हुई न, पोइ कीअं थो चवीं त हिननि तुंहिंजी तलाशी वठी आहे? सिपाहियो हिन चङी तरह तलाशी वठो। ए बुठल हल त हिन खे पासे में वठी हिन जी तलाशी वठो। वठी हली चङी तरह। अस्सलाम साहब। वालेकुम अस्सलाम। सुमर कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशी साहब हरू भरू रिटायरमेंट कयमि, घर में वेही ज़ाल वारी नौकरी खां सरकारी नौकरी भली। वाह सुमर, तॾहिं त चओ था लखनि करोड़नि जा केस था हल कनि। दुनिया जा केस हल करणु सवला आहिनि, पर इहे जेके ज़ालुनि जा केस आहिनि इहे कहिड़ी था वठनि।
ख़बर है रिटायरमेंट वारा पैसा किथे लाथई मुर्गी ऐं मच्छियुनि में बि तो ज़ाया करे। ये साहब अञा त मूं वटि आहिनि पर सोचां थो कहिड़ो कारोबार कयां जो रिटायरमेंट वारा पैसा आहिनि डबल थी वञनि। वॾी ग़लती कई थी सूमर। ॾिस मां तोखां सीनियर आहियां पोइ बि ड्यूटी कयां पियो बाबा। इहे जेके रिटायरमेंट वारा पैसा आहिनि न ईअं सम्झ ॼण हथ में वारी हेॾां वठि होॾां वई। उन करे चवां थो को कारोबार कर को बोह जो वापार कर या प्लाट ब्लाट वठ। हाँ साहब ईअं त कुझु करिणो पवंदो न हूअं त पैसा खपी वेंदा। अदा नंढा जीअं था वॾा उस्ताद विलायतीअ लाइ शिकार अथई उहो त ठीकु आहे पर सूमर अथई पुलिस वारो। अड़े पुलिस वारो हुयो आहे कोन हाणे रिटायर आहे। हूअं बि उस्ताद विलायती शैतान वॾो उस्ताद आहे पाण ई मोहनी अथसि। मतलब तो उस्ताद नाग भी मारींदो ऐं लठ भी बचाईंदो। अदा नंढा जीअं था वॾा असां सिपाही सूमर जो केस उस्ताद विलायतीअ ताईं पहुचायूं था बाक़ी हुनजी मर्ज़ी आहे। थाणे जा मुंशी थेलो खणी काॾे निकितो आहीं पंहिंजो ग्रेड वधाइण वञी थो छा? ग्रेड वधाइण न पर शैताननि खे ॿधाइण थो वञा। शैतान खे ॿधाइण? फिक्र न कर विलायती हिन ॻोठ में रुगो शैतान तव्हां न आहियो ॿिया बि शैतान आहिनि जिन ॻोठ जो अमन अमान तबाह कयो आहे। ॾिसी पियो थो न रोज़ कंहिं न कंहिं जी कुकड़े का बकरी को छेलो का साइकिल का सिलाई मशीन रुगो चोरी रुगो पुरुष। आख़िर में ॿारनि जा पेपर जेके आहिनि न ये ॻोठ जा जट माण्हू डबल रोटियूं सम्झी खयो था वञनि। ॿुध विलायती इहे जेके ॻोठ वारा आहिनि जेके ॿारनि जा पेपर था चोरी कनि इन्हनि पेपरनि ते टमाटो केचप हारे चटींदा छा? इहा त लूसी चोर ॿुधाए सघनि था जेके वाइपर चोराइनि था डीज़ल ते। अड़े वाइपर न विलायती वाइपर न पेपर पेपर जेके ॿारनि जा कच्छा हूंदा आहिनि। मतिलब इहो थेलो खणी तूं ॿारनि जा कच्छा वठण थो वञी? मूंखे सेठ धनु धोबीअ कराचीअ घुरायो आहे। हाणे मां ॾिसां इहो तव्हां जेको पीउ वल्लू आहे न इहो चंग मुड़सी जी कुर्सी ते कीअं थो किनो थिए। लालू सही थो चवीं वाकई कुर्सी ते ईअं थो लॻे ॼण सोपटी में सांडो वेठो आहे। तो शैतान खे बि ईअं थो लॻे न। आयो सही टई उस्ताद शागिर्द बिछा पिड़ा चोर खे चओ थो चोरी कर भागे खे चओ थो घर थो फुरजई। न लालू ईअं न आहे असां इहो सोचो त वलू जे अचण सां ॻोठ जी भलाई थींदी डीज़ल ते पर हिते त लालू कम ई उबतो थी वियो। इहे सभई कम सुबुधा कंदुसि रुगो मां सेठ धनु धोबी था थी अचां कराची में। ऐं ॿुधी छॾियो शैताननि खे साटो ॾींदुसि पुठियुनि ते तेल हणाए छॾनि। हा मतलब लालू असां हा तव्हां बि हूंदो पर ख़ासि तौर ते उहे शैतान जेके असांजे ॻोठ जे अमन अमान में खलल था विझनि। बसि हीअं ॾिसो हीअं आयुसि ही ॿिए वरी ही मोटे कराची पंध थई लालू पंध डीज़ल ते। तव्हां वारो दौर हुयो बसुनि वारो जोही वारियूं छकड़ो बसूं हे ॿियो दौर आयो आहे कोचूं थियूं हलनि कोचूं जहाज जहिड़ियूं दू कराची। लगे तो या वलू वारी कुर्सी धूड़ थी वई। अबू जी बंबू यो मवालिया ना हाँ बाबा ना सागो मवालिया मुझो में दो सालो आहे मिठल नचल कपल फिटल टुकल बधल कुठल बाबल जी मिठल बेइज्जती थी उहा भी बिना ब्रेक मवाली असी तो यार वॾा बेइज्जता आहियूं। असी तो तुझो कदर पिया कयूं असी बेइज्जता जेकॾहिं कंहिंखे इज़त ॾियूं त इहा वॾी ॻाल्हि न आहे। अरे मवाली तू तो यार धनु धोबीअ जे घर जो नौकर चा करे। अबू हाजी बाबू अरे न रहियो घर जो न रहियो घाट जो। न मूं त तव्हांखे ख़त लिखियो रत पंहिंजे सां न त रईस वली मोहम्मद खान ऐं उन जा मुंशी मिठल सेठ धनुअ जे वञण खां पोइ मां हाणे बुख थो मरां महिरबानी करे मूंखे परणायो। मुंहिंजो मतिलबु आहे त मूंखे नौकिरी ॾियो। तव्हां वटि अहिड़े क़िस्म जो को ख़त आयो या के वाठे मुंहिंजी सिफारिश कई हुअव ॿुधायो न। वाह वागू ऐं लाम लकुण हलड़ी बंदूक तुझो ठक्का ओ मवाली एॾो जज़्बाती न थी अधे दिमाग़ सां सोच। जज़्बाती थींदे त जेल वेंदे। असां तो तोखे रोज़गार सां पिया लॻायूं। रोज़गार तव्हां हुकुम कयो जेॾी महिल बि चवंदो मां तव्हांखे रोज़ गाजूरी भॼी विझुसि।
पर मूंखे भॼण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां त भई आहियो नामी गिरामी बेइज़्ज़त, मां छो भॼां तव्हांखे ॾिसी? हाँ, वो तो सी आलम आशिकार बेचता हूँ। रोजगार जो मतलब असी तो के रोज़ीअ सां पिया लॻायूं, रोज़ीअ सां। कीअं बाबू? हाँ जी बाबू। मां लानत विझां तव्हांजी न रोज़ीअ ते। मूंखे ख़बर आहे तव्हां मूंखां कहिड़ो कमु वठंदो। ग़रीब गुरबनि जा दरवाज़ा भञराईंदो, उन्हनि खां उगाड़ी कराईंदो। अहिड़ी नौकरीअ खां मां बुख ते भलो आं। हटी परे छो त बादशाह सलामत वञे। अम्मा वाली ॻाल्हि खे सम्झ, बाबल जो पासो खण, न त ॻोठ में बि बेइज़्ज़ती थींदई ऐं घर में बि। ईअं ई मुंहिंजी ॿाहिरि घर में वॾी इज़त आहे। तव्हां सां गॾु पुछ न, पोइ मूंखे बेइज़्ज़ती जा बस्ट लॻंदा ऐं मां परूण थी वेंदुसि ऐं उन परूण मां मुंहिंजी इज़त ईअं छणंदी जीअं पिरण मां अटो छणंदो आहे। हटो परे, हे रस्तो अथव, निकिरो, मां पोइ वञां। संदूरी बाबा संभाल। अबू जी बंबू, इहो मवाली छा चयो? चयो त रस्तो सिधो अथव, पेर ड्राहियो। ओ ड्राहियो? इहा केॾी न बेइज़्ज़ती आहे, तोखे मूंखे थुक थुक थी इहा केॾी न बेइज़्ज़ती आहे। उस्ताद विलायती शैतान जी शागिर्द ना फरमान। उस्ताद असां ॿई ॼणा तुंहिंजे लाइ हिकिड़ो दाह ॻोल्हे आया आहियूं। मां बि तव्हां लाइ हिकिड़ो वाह खणी आयो आहियां डीज़ल ते। तव्हां पहिरियां दाह छॾियो त मां वाह छॾियां। उस्ताद ईअं न कजांइ, ॻोठ वारा हू बि असांखे घटि था पाइनि। जेकर तो इहो वाह छॾियो त ॻोठ वारा असांखे मोचड़ा हणंदा। वाह जो मक़सदु इहो आहे त अहिड़ी ख़बर जेका हेॾां होॾां पई उॾां में। अच्छा ठीकु आहे उस्ताद, पहिरियां तूं वाह छॾ, पोइ असां तो वारो दाह छॾियूं। वाह इहो आहे त सेठ धनु लालू खे शहर घुरायो आहे। लालू जे वञण जो मक़सदु इहो आहे त वल्लू वारी कुर्सी खे 4 कुल्हा अचण वारा अथव। हाणे ख़तरो वधी वियो अथव पुट। उस्ताद ज़रूरी नाहे त ईअं हुजे, थी सघे थो त सेठ धनु जी का दवा या कुझु सामान हिते रहिजी वियो हुजे, लालू उहो खणी कराची वियो हुजे। जुमन लालू सिधो चई वियो आहे, इहो जेको वल्लू तव्हांजो पीउ आहे ॾिसां थो कुर्सी ते वेह कीअं थो। हाँ, पोइ तो छा चयसि? उहो ई चयोमांसि जेको हर सियासतदान वक़्तु ॾिसी चवंदो आहे। त मां तुंहिंजे पासे आहियां डीज़ल ते। हिकिड़ी ॻाल्हि छोरा अथव, इहो जेको वल्लू आहे न, इहो कुर्सी जे लाइक़ न अथव, इहो हॾो। इहो भलो बयान ॾे उस्ताद। हाणे मूंखे ॿुधायो त मुंहिंजे लाइ तव्हां दाह कहिड़ो ॾिसी आया आहियो? उस्ताद सूबेदार सूतलीअ सां सिपाही सूमर हूंदो हो न। हा उस्ताद इन सूमर वरिती रिटायरमेंट, घटि में घटि 15 खां 20 लख तो हूंदुसि ई हूंदुसि। पोइ छा सूमर रिटायरमेंट जे पैसनि खे डबल करण जे चक्कर में आहे, बाक़ी वधीक तूं बचनि जी मां ही। यार ॻाल्हि ॿुध, पुलिस सां हथ चुरां त मां न आहियां कंदो, हुनजी इज़त कंदो आहियां, ख़बर अथव। पर चवंदा आहिनि ज़रूरत एजाज़ जी मां, ख़बर अथव न। एजाज़ जी न उस्ताद, इजाद जी मां, इजाद जी। या तूं था सूमर खे साटो, पोइ हुनजो कंध भॼे या मुंहिंजो गाठो। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।